अस्सलाम वालेकुम दोस्तों, ZAB TV सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार बुद्दी। अॼु मां पंहिंजे ब्लॉग में ज़िक्र कंदुसि हिकु अहिड़े आर्टिस्ट जो जेका तमामु पंहिंजे वक़्त जी बहितरीनु आर्टिस्ट रही। हुन लीड रोल कया सिंधी ड्रामनि में, PTV खां वठी करे प्राइवेट चैनल्स ताईं, ऐं तमामु पंहिंजे वक़्त जी बहितरीनु आर्टिस्ट। जी हा, मां ॻाल्हि कंदुसि रिहाना तबस्सुम। तव्हां जेको थंबनेल ॾिठो मुंहिंजो, इहो हिकु इश्तिहार हुयो। हिन इश्तिहार में असीं गॾिजी कमु कयोसीं ऐं उनखां पोइ काफ़ी ड्रामनि में पाण गॾिजी कमु कयोसीं। ऐं काफ़ी सुठी आर्टिस्ट हुई, बहितरीनु आर्टिस्ट हुई, छाकाणि त हुन तक़रीबन हीरोइन जा किरदार ई कया। रिहाना तबस्सुम सां ड्रामो संग्राम जेको असीं रिकॉर्ड कयोसीं, थर जे पस मंज़र में, थर जी कहाणी हुई। मोहतरम शाहनवाज़ भट्टी साहिबु हुनखे राइट कयो हुयो, लिखियो हुयो, ऐं संग्राम खे डायरेक्ट जेको कयो हुयो उहो कयो हुयो मोहतरम अब्दुरऊफ़ कंदर साहिबु। तमामु बहितरीनु, जंहिंमें असांजो लेजेंड आर्टिस्ट मोहतरम अब्दुल हुसैन सारे हिकिड़ो तमामु बहितरीनु किरदारु कयो। हुन तमामु घणी कास्ट हुई, वॾी कास्ट हुई। या भुट्टो साहिबु हुयो, सुमेर भुट्टो हुयो, अब्बास गुल हुयो, जबल ख़ुश्क हुयो, रांझन चांग हुयो, मारवी चन्ना हुई, मुमताज़ कमल हुई, रिहाना तबस्सुम हुई। मतिलबु तमामु सुठी कास्ट हुई, उन वक़्त जी बहितरीनु कास्ट हुई संग्राम में। ऐं संग्राम जो जेको टाइटल सॉन्ग हो मरहूम सादिक फ़क़ीर ॻायो हुयो, सारो सूअर अंगर आहे अहिड़ो मुंहिंजो थर आहे। ऐं हिन ड्रामे जी शूट दौरान मरहूम अब्दुल हुसैन सारे सां हिकिड़ो वाक़ियो पेश आयो हुयो। हिकिड़ो सीन हुयो अब्दुल हुसैन सारे खे करिणो, जंहिंमें थर में जेको आहे सो नांगनि जी घणाई हूंदी आहे, त उहो नांग जेको आहे सो पकिड़े ऐं जेको आहे सो हुनखे करिणो हूंदो आहे, एक्ट करिणो हूंदो आहे। उहो कुदरती नांग जेको आहे सो हालांकि हिकु जोगी खां, जेको प्रोफेशनल जोगी हुयो, उनखां जेको आहे सो जंहिंखे चवंदा आहिनि त पढ़ायल नांग हूंदा आहिनि, उहो पढ़ायल नांग जेको आहे सो उहो उन एक्ट में जेको आहे सो हथु कयो वियो। पर पोइ बाए चांस इहो जो हुनजो शायदि ज़हर निकितल न हुयो या कुझु हुयो। बहरहाल हुन एक्ट दौरान जेको आहे सो हथ में जॾहिं हुनखे नांग खे पकड़ियो, मरहूम सारे थो हुनखे नांग जेको आहे सो ॾंग हणी वियो। ऐं पोइ जल्दी जल्दी में कोशिशि कईसूं, हॉस्पिटल पहुतासीं, मरहूम सारे खे जेको आहे सो बहरहाल नांग कखे वियो। हुन में हयाती में जेको आहे सो हुनखे तकलीफ़ आई, हुन मां बची वियो। ऐं उहो ॾाढो ख़तरनाक सीन हुयो। हुन में रिहाना तबस्सुम बि तमामु बहितरीनु। मां इश्तिहार जी ॻाल्हि कंदुसि। इहो जेको इश्तिहार तव्हां ॾिसो पिया, इहो हिकु प्राइवेट कंपनी हुई। असांजो तमामु सुठो दोस्त सोनू कुमार ऐं सुनील, उन्हनि जी हिकु कंपनी हुई। पोइ बाए चांस उन टाइम मुंहिंजो ड्रामो जेको आहे सो आख़िरी मयार हली चुको हुयो, ऐं नाले खां जेको आहे सो रिहाना तबस्सुम वाक़ुफ़ु कोन हुई। बाक़ी ड्रामो हुन ॾिठो हुयो मुंहिंजो। पोइ हुननि जॾहिं बुक कयो रिहाना खे हिन जे लाइ, इश्तिहार जे लाइ, त हुन पुछियो त ज़ुल्फ़कार बुद्दी कहिड़ो आहे, को माना पॉपुलर फेमस आर्टिस्ट खणो आहे या हीअं थी मटी, त मुंहिंजो तव्हां ॾिसंदव तव्हांखे अची वेंदो। पोइ जॾहिं सेट ते पहुतासीं शूट जे लाइ, त मूंखे ॾिठी, अड़े मूंखे चई सर तव्हां छो, चई मूंखे तव्हांजे नाले जी ख़बर कान्हे, ड्रामो तव्हांजो जेको आहे सो मां ॾिठा आहिनि इलाही। ऐं ड्रामा उन ॾींहुं टाइम जेको आहे सो आख़िरी मयार बि हुयो, लांदड़ सिज बि, ऐं बारी जी वाटूं बि। सो मतिलबु ॾाढी सुठी आर्टिस्ट हुई। हुन इश्तिहार में असीं गॾु कमु कयोसीं, बहितरीनु कोऑपरेटिव आर्टिस्ट हुई। ऐं उहो इश्तिहार असांजो ॾाढो भलो हलियो। अब्दुल हुसैन सारियो जेको आहे सो मरहूम मूंखे जॾहिं बि जंहिं बि शूट ते मिलंदो हुओ, मूंखे चई यार तूं माना इश्तिहार में कमु कयो आहे, त तोखे अड़े मां चई बॉर्डर जे जंहिं बि दुकान ते वञा थो तुंहिंजो फोटो लॻो पियो आहे, ऐं यार वॾी ॻाल्हि आहे यार, मुलाक़ात करे इहे कीअं भला इश्तिहार मिली, उहो असांखे बि को ठाहे ॾे रहियो। सो चवण इश्तिहार में कमु करणु, हिकु त बजट सुठी हूंदी आहे इश्तिहार में, ऐं ॿियो त वरी उन पॉपुलर इलाही हूंदो आहे, छाकाणि त किथे किथे जेको आहे हुनजा पोस्टर्स ॿिया टिया सभु लॻल हूंदा आहिनि। ऐं रिहाना तबस्सुम तमामु सुठी आर्टिस्ट हुई। काफ़ी टाइम थियो आहे मीडिया खां परे आहे, पंहिंजो तबियत जी नासाज़ी जे करे। ऐं
काफ़ी ड्रामा जेके आहिनि सो कया आहिनि उनजे क्रेडिट ते PTV खां वठी करे KTN ताईं ऐं इनशाला ॿियनि आर्टिस्टनि जे बारे में तव्हां सां ज़िक्र कंदासीं इनशाला ऐं ख़ासि तौर ते पथर दुनिया जे हवाले सां काफ़ी यादगिरियूं आहिनि उहे मां तव्हां सां शेयर कंदुसि ऐं तव्हांखे इहो बि अपडेट कंदुसि त ईंदड़ ड्रामा जेके आहिनि सो कहिड़ा आहिनि ऐं किथे रिकॉर्ड थियनि था पिया ऐं उहे जल्द तव्हां उहो ॾिसी वठंदव टेलीविजन स्क्रीन ते महिरबानी तव्हांजी